नाज़रीन, ख़बर अवां सां शेयर कंदासीं। घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। मीरपुर माथेलो में फौजी फर्टिलाइज़र कंपनी जी हाई मैनेजमेंट जो सोना पब्लिक स्कूल में तामीर थींदड़ नए गर्ल्स सेक्शन बिल्डिंग जो इफ़्तिताह। एफएफसी इंतज़ामिया जो जज़्बो आहे त न्याणियुनि खे तालीम हासिल करणु घुरिजे, छो त हिकु पढ़ियल लिखियल माउ माशिरे जो बुनियादु रखे थी। तफ़सील मूजिबि गुज़िरियल ॾींहुं एमडी ऐं सीओ फौजी फर्टिलाइज़र कंपनी सरफराज़ अहमद रहमान, जीएम मोहम्मद अलीम ख़ान, रेज़िडेंट मैनेजर प्लांट ऐं सोना वेलफेयर एसोसिएशन जे चेयरमैन ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शकील चठा, प्रिंसिपल सोना पब्लिक स्कूल इब्राहिम लांगा सां गॾु एफएफसी इंतज़ामिया जे ज़ेर इंतज़ाम हलंदड़ सोना पब्लिक स्कूल में पहुची शागिर्दियाणियुनि जी सहूलियतुनि लाइ तयारु थींदड़ गर्ल्स सेक्शन बिल्डिंग जो इफ़्तिताह कयो। जंहिं बाद एफएफसी इंतज़ामिया पारां बरसाति मुतासिरीन लाइ तयारु थींदड़ 157 घरनि जो मुआइनो कयो वियो ऐं संदसि जो चवणु हो त हालिया बरसातुनि जी तबाहकारियुनि बाद पहिरें मरहले में जिते जिते ज़्यादा ज़रूरत हुई उन इलाइक़नि में राशन, टेंट, मच्छरदाणियूं ऐं पाणी निकाल जो कमु करायो वियो। उन खे मुकमल करण लाइ एफएफसी इंतज़ामिया सीएसआर फंड खां अलावा भरपूर तरीक़े सां रिलीफ फराहम कयो, जॾहिं त ॿिए मरहले में घरनि जी तामीरात जे हवाले सां 157 घरनि जी तामीरात जो सिलसिलो शुरू कयो वियो, जेको मुकमल थियण ते दिलि ख़ुशि थी वई आहे। एफएफसी इंतज़ामिया जो अहद आहे त वधि खां वधि इलाइक़े वासियुनि खे रिलीफ फराहम कयूं। उन सिलसिले में असांजी टीम पारां सरगर्मियूं जारी आहिनि। जारी कमनि में सोना पब्लिक स्कूल में गर्ल्स सेक्शन जो कमु बि जारी हुयो, जेको मुकमल थियण ते अॼु इफ़्तिताह कयो वियो आहे।